नाज़रीन नवासा ख़बर शेयर कंदा हलूं। मीरपुर बटोरो मां रिपोर्ट कर रहियो आहे लाल बख्श खड़क। मीरपुर बटोरो में प्लॉट जी मालिकीअ तां झेड़ो थियो आहे। हैदराबाद सजावल बाईपास रोड ते धरणो, एहतजाजी मुज़ाहिरो, सख़्त नारेबाज़ी। मीरपुर बटोरो में प्लॉट जी मालिकीअ तां झेड़ो। हैदराबाद सजावल बाईपास रोड ते मल्हार बिरादरीअ जे माण्हुनि रोड बंदि करे धरणो हयो। हुन मौक़े ते मल्हार बिरादरी जे माण्हुनि ते मुबैना हथियारबंदनि जो हमिलो। हिकु ॼणो लोही सरैया लॻण सबबि ज़ख़्मी, इस्पताल मुंतक़िल। उन हवाले सां मल्हार बिरादरीअ जे अॻवान नाथू सांधाणी मल्हार जो चवणु हो त मुहर शाह दरगाह जे गादी नशीन मुराद शाह सां 1985 खां असांजो प्लॉट तां तकरार हलंदड़ आहे। हीअ असल में सरकारी भुॾो आहे जिते सालनि खां मल्हार बिरादरी जा माण्हू आबाद आहिनि। बासर मुराद अली शाह हिननि खे हिन प्लॉट तां लॾाइण लाइ मुख़्तलिफ़ तरीक़नि सां विड़ी रहियो आहे। मुख़्तलिफ़ ज़िलनि में हिननि मथां केस दाख़िल कराया विया आहिनि। हिन चयो त अॼु सुबुह सां ही पंहिंजे घर अॻियां वेठल हो त हिन मथां कुझु माण्हुनि क़ातिलानो हमिलो कयो। हीउ ज़ख़्मी थी पियो। हिन इल्ज़ाम हयो आहे त मूंखे क़त्ल करण जी साज़िश कई वई आहे, जंहिंजी रिपोर्ट हिन मीरपुर बटोरो थाणे ते दाख़िल कराई आहे।